बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक दफ़े अब्दुल वाहिद आरी सर पीर हिसामुद्दीन शाह राष्ट्री मरहूम खां पुछियो हो त जेकॾहिं तव्हां तालीम यूनिवर्सिटी जी हासिलु कयो हा, बाक़ाइदा जीअं कॉलेज यूनिवर्सिटी में पढ़ियो थो वञे, त पोइ तव्हां छा थियो हा? त पीर हिसामुद्दीन राष्ट्री साहिबु जवाबु ॾिनो त वधि में वधि इहो थियां त की यूनिवर्सिटी में प्रोफेसर या उस्तादु हुजां ऐं सगा जो मेंबर हुजां, ॿियो छा हुजां। इहो चई पीर हिसामुद्दीन शाह राशिदी अब्दुल वाहिद आरी सर खे चयो त आरी सर कॾहिं बि इन ॻाल्हि ते न परेशान थी जाए, न कॾहिं पिशेमान थी जाए त मां बाक़ाइदे कॉलेज या यूनिवर्सिटी में तालीम हासिलु न कई। इन ॻाल्हि जे करे तोखे कंहिं बि क़िस्म जी परेशानी न थियणु खपे। जेकॾहिं वाकई इहो सोचिए तूं परेशान थी त पोइ असां ॿिन्ही भाइरनि खे ॾिसजांइ, यानी पीर हिसामुद्दीन ऐं पीर अली मोहम्मद शाह राशिदी खे, त असांजी ज़िंदगीअ खे ॾिसजांइ त असां बि न पढ़ियासीं पर हिन वक़्तु हर जाइ ते आहियूं, तीअं असांखे ॾिसी ऐं पंहिंजी परेशानी खे ख़तमु कजांइ। सो इहे ॻाल्हियूं यादि आयूं प्रोफेसर साजिद सूमरो जेको ताज़ो गंद कयो आहे, दाफ़ कई आहे, त मुंहिंजो मतिलबु इहो थियो त को प्रोफेसर थियण का वॾी ॻाल्हि न आहे, किताब पढ़ण का वॾी ॻाल्हि न आहे, इल्मु पढ़ाइण का वॾी ॻाल्हि न आहे, यूनिवर्सिटी में पढ़ाइण या पढ़णु। ऐं असांजा ख़ासि तौर ते ॿाहिराड़िया माण्हू काफ़ी अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त भाई किताबनि पढ़ण सां कुझु कोन्ह थींदो। जे किताब पढ़ंदा आहिनि उहे अञा ख़राबु हूंदा आहिनि, ॿियनि खे बि ख़राबु कंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं ॿाहिराड़ी में त आम हुजनि पर असां वरी हिन ते यकीन न कंदा आहियूं। पर साजिद सूमरे जूं ॻाल्हियूं जेके अॼुकल्ह फेसबुक ते पढ़ियूंसीं, इन जो मक़सदु त इहो इल्म सां कुझु कोन्ह थो थिए, इल्मु पढ़ण सां या किताबनि सां। हेॾी सारी हुन जी इज़त, महिनत, हेॾी सपोर्ट मुख़्तलिफ़ मामलनि ते। अवल ॼणा मज़हबी इशूज़ थिया, मज़हबी माण्हू एहतजाज कयो मौलवियुनि, त समूरनि क़ौम परस्तनि, तरक़ी पसंदि लिबरल धुरियुनि जी हिमायत कई, छो जो हुननि जो उसूल इहो हूंदो आहे त मौलवी जंहिंजी मुखालफ़त कनि हो हुनजी हिमायत कंदा आहिनि, उन ते सोच वीचार उहो घटि कंदा आहिनि, माना त ॻाल्हि जी तह ताईं बि न पहुचंदा आहिनि। केसट जो हिकिड़ो पासो त माना मौलवियुनि जंहिंजी मुखालफ़त कई आहे माना उहो सही आहे, मौलवी ग़लति आहिनि, उन्हनि जो इहो उसूल हूंदो आहे। पर हाणे त वरी किसो ई ॿियो आहे जेको वरी साजिद सूमरे जे ख़िलाफ़ु वरी हक़ीक़तूं जेके साम्हूं जूं अचनि, जेके उहो सच हाणे ओगाचनि था, जेको लिकाई वेठा, उनजो किरदारु जेको वाइखो थो थिए, माना एतिरो ॼाणी वाणी उहे सभु शयूं लिकायूं वेठा, एतिरो सच लिकायूं वेठा, एतिरे ताईं जो ख़बर पए थी त मज़बूत मर्कज़ जो बि हामी आहे ऐं पंहिंजो मर्कज़ बि को मज़बूत कराईंदो रहंदो आहे। सो एॾियूं ॻाल्हियूं ॿोलियूं पोइ मुंहिंजी इज़त, ऐं उहा इज़त बाक़ी शाइरियूं जी ज़बरदस्त, शाइरी जो किताब, ॿियूं ॻाल्हियूं काफ़ी आर्टिकल ॾाढा सुठा। पर इहो माण्हू ईअं छो थो विफिलजी वञे, बहकी वञे ऐं पंहिंजी इज़त खे ख़ाक में मिलाए थो छॾे। इन जो मक़सदु क़ुर शरीफ़ सही थो चए, तो इज़ो मंतशा व तो ज़िलो मंतशा। हेॾी सारी इज़त, हेॾो सारो ताजमहल, उनजी शख़्सियत जो हिकु धक में टही भोरा भोरा थी वियो। छा माना हुन वांगुरु इल्ज़ाम लॻाइजे जो हो किरोड़नि जा इल्ज़ाम थो लॻाए सियासी माण्हुनि ते, भले हिनखे किरोड़ भला मिलिया पी ॾऊं या छा, काॾऊं बि, पर किरोड़नि इज़त वधीक आहे किरोड़नि खां, पैसनि खां। हेॾो नालो, हेॾी शइ, ज़हनी मरीज़ त आहे, इन में को शक कोन्हे। साजिद सूमरो ज़हनी मरीज़ आहे। ॿियो बि हिकिड़ो अहमद सूमरो जेको कलंदर शहबाज़ जे ख़िलाफ़ बि लिखंदो आहे, भिटाई जे ख़िलाफ़ बि लिखंदो आहे, उहो बि ज़हनी मरीज़ आहे। हे बि वीचारो प्रोफेसर बि ज़हनी मरीज़ आहे। अहिड़ी ॻाल्हि मूं हाणे हेॾी जिदोजहद केनालनि ते हले थी, ठक ते हिनखे वरी पोइ छा थी वियो, सभु ॻाल्हियूं हिनमहिल छो यादि पयूं। हे सिंध हेॾो मुनज़्ज़म मुतहद, जेको 10-15 साल सियासी क़ब्रिस्तान लॻो पियो सिंध। हे जेके भञटा थी सियासत में, झंडा नवां न पिया लॻनि, ॻाढ़ो झंडो जिते लही ऑपरेशन शुरू थी वञे, जलसा जुलूस न पिया थियनि, धरणा हड़ताल का शइ न पई थिए। हे 10-15 सालनि जे अंदरि हे जेके मिसिंग पर्सन जो मामिलो थियो, हे नौजवान जेके क़तल थिया सियासत जे पोयूं, हे जेको राताहो लॻो, उहो ख़ामोशी थी वई। उन ख़ामोशी खे हिनमहिल ॼण कंहिं अॻवाननि टोड़ियो आहे, वकीलनि वरी ज़बरदस्त जिदोजहद कई, ज़ैन शाह वग़ैरह ॿियनि, ऐं हेॾो माहौल जुड़ियो आहे सियासी जेको पहिरीं न हुयो। सियासी माहौल बिल्कुलु न हो, सभु केरु ख़ामोश वेठो, लिको वेठो, कुझु कोन्ह पियो थिए। हाणे हेॾो एहतजाज आहे, सिंध मुनज़म तौर ते, सिंध मुनज़म थींदी त न आहे, सिंधी माण्हू मुनज़म तौर ते कॾहिं तारीख़ में एतिरो न रहिया आहिनि, मुख़्तसर
MRD तहरीक ॾाढी सुठी मुनज़म तौर ते सॼी सिंध उथी। उनजा मक़सद कहिड़ा बि हुया, इक़्तिदार जे बुखियनि जी तहरीक चइजे या जेको बि हुयो हुकूमत लाइ हुयो, सॼी सिंध एहतजाज कयो MRD तहरीक में उथी आहे। ॿियो हाणे सिंध उथी आहे, अञा वधीक उथण जी ज़रूरत आहे। त इन्हनि इशूज़ जी कहिड़ी ज़रूरत आहे जेके उथारे थो अटकल सटकल सां। इहे साज़िशूं थींदियूं आहिनि तारीख़ में। ॾिठो त साईं अॻवल बि सिंध क़ौमी इत्तेहाद खे फेल कराइण जे लाइ जीअं झगड़ा कराची हैदराबाद में छा कुझु शयूं थियूं। हाणे वरी आज़ादी जिन खे लॻी आहे त चिटो आज़ादी जो ऐलान कनो, जेके पार्लियामानी सियासत कनि था पाकिस्तान जे फ्रेमवर्क में रही, वरी उन्हनि ते ज़ोर आहे। तव्हांजो जेको आहे सो वॾा आज़ादी पसंदि हुया तहरीक हलाई आहिनि, त पोटो बि ऐलान करे। हाणे हिन मौक़े ते ऐलान करे कहिड़ी ज़रूरत आहे हिन वक़्तु अहिड़ी ऐलान या इंतशार फैलाइण जी? महिल सिंध कैनालनि जे ख़िलाफ़ु उथी आहे, दरिया बचाइण जे लाइ उथी आहे, त हिनखे वरी कहिड़ो इहो मथे में सूर? वरी आज़ादी वारो नारो, वरी आज़ादी जो नारो त लॻल आहे, उहो त अवल ई आहे। इहो कहिड़ी माना हिन जी प्लानिंग साज़िश या कहिड़ी हिन जी वरी थ्योरी आहे? सो इल्मु किताबनि सां कोन थो मिले, ज़माने खे सम्झणु, दुनिया खे ॾिसणु वाइसणु ऐं हालतुनि जो जाइज़ो वठणु। त हिनमहिल हिन वारी जेकॾहिं थ्योरी ते हलिजे त छा थींदो? माण्हू मुनज़म तौर ते जदोजहद कनि था। त हिन प्रोफेसर खे अलाए कहिड़ो मग़ज़ु ख़राबु थियो। मग़ज़ु ख़राबु त अथसि, मेन ज़हनी मरीज़ त आहे, काफ़ी इन जे शयुनि मां लॻंदो आहे। पर हाणे घड़ी खनि जेकॾहिं ख़ामोश थी वेहे ऐं जदोजहद कंहिं पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुचण जे, त ॾाढो बहितरु थींदो। पर वेहंदो कोन, ज़िद हूंदो आहे इंसान में, अञा बि आहे, ज़िद बि आहे। हाणे हे जे हिन जे ख़िलाफ़ु उथिया आहिनि, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं खोटे ऐं कढनि था, जो इबरत थी अचे थी। इहो साजिद सुमरो अहिड़ो कुझु आहे, त पोइ हिन जी माज़ी में एॾी छो हिमायत कयनि? जॾहिं एॾो मोतबर हुयो बि कोन ऐं मज़बूत मर्कज़ कराईंदो हो, त पोइ एॾी छो हिमायत पिया कनि? हाणे वरी हे ज़िद में अची वरी हे बि सी बाक़ाइदे अञा हे ज़िद आहे, हे बि अञा घणो गंद कंदो। हे त अञा हिन थोरो गंद कयो आहे ऐं हेॾी सारी जदोजहद हले थी, पर हुनखे हिन जे सां को फ़र्क़ु कोन पवंदो। एॾी माण्हू जेको आहे सो बरहाल एॾो पढ़ियल लिखियल माण्हू थी करे जाहिल, पढ़ियल लिखियल बि सही जाहिल थियनि था। हिन मां इहो साबित थियो, हिकिड़ो चवणी हूंदी आहे, हिकिड़ा हूंदा आहिनि अनपढ़ियल जाहिल, ॿिया हूंदा आहिनि पढ़ियल लिखियल जाहिल। साजिद सुमरे, अमन सुमरे, इन्हनि साबित करे ॾेखारियो आहे त माना पढ़ियल लिखियल माण्हू बि जाहिल थींदा आहिनि। भई जदोजहद तमामु सुठी हले थी, 10-15 सालनि खां पोइ इहा हले थी। विच में सफ़ा ई शइ ख़तमु थी वई सिंध में, सियासत ई सम्झ ख़तमु थी वई ऐं काफ़ी कमु हले थो, आईंदा बि हलंदो। अञा वधीक उथण जी ज़रूरत आहे। वॾो धाड़ो आहे सिंधू दरिया ते, तमामु वॾो धाड़ो। 150 सालनि खां धाड़ा त लॻा आहिनि पाणी ते, पर हे उन्हनि खां बि वॾो धाड़ो आहे। कुझु कोन बचंदो, न जर बचंदो, न अनाज बचंदो, न मेवात बचंदी, न जानवर पखी, जर फिरी वेंदो। हाणे ई सैंखियो मिलियल आहे पाणी में, अञा अलाए छा ज़हरात अलाए कहिड़ा अची वञनि। सो इन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं आहे को हया शर्म, त घड़ी खनि थोरो चुप करे वेहनि। तंहिंमहिल जेकी जदोजहद हले थी आहे पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुचे। पढ़ियल लिखियल जाहिलनि घणो नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। अल्लाहुम्मा सल्ली अला